अस्सलाम वालेकुम सजणो। घर जे भिटनि मां फ़क़ीर जो सलाम क़बूल पए। साईं सुरपूरब जो वरी किन किन किताबनि में वरी सुर रामकली में बि इहो साॻियो बैत अचे थो। बहरहाल बैत आहे त जोगी जुग छॾे पुरिया पूरब पंध ॾे, लाहोती लतीफ़ चए हलिया लाल लॾे, वल्लाहो यदउल इला दारुल सलाम, साहिब सॾ करे हाय हिन हॾे हमा खे हैरान कयो। साईं लतीफ़ साईं जो ही बैत इन ॻाल्हि जो रोशन दलील आहे त लतीफ़ साईं त कंहिं बि दीन धर्म जा नक़ाद न हुआ। हू इन नज़रिए जा क़ाइल हुआ त हिकु त झल पंहिंजो पाण कोन्हे लेखो लोक सां, ऐं ॿियो बि बैत आहे जंहिंजो हिकु सिट थो चवां त जी सभु कंहिं जीअ से दर्शन धारो धार, प्रेम प्रेम निम तुंहिंजा पारा चई कहिड़ा चवां। हू त मुजस्समे मोहबत हुआ ऐं इन बैत में फरमाइनि था ही जोगी मंश, जोगी ऐं सूफ़ी मंश इंसान ही जुग छॾे पूरब पार यानी ओभर तरफ़ हलिया विया। ओभर छा आहे? रोशनी आहे। सिज उभरे उदांगो ऐं रोशनी हमेशह सही राह ॾिसण में आसानी पैदा कंदी आहे, राति में हलणु ॾुखियो थींदो आहे। तो हू ओभर ॾे हलिया विया। लाहोती लाल, लाहोती माना आहे आलम ज़ात इलाही, सूफ़ियनि जे राह ऐं सुलूक जी चौथी मंज़िल। ऐं हीअ क़ुर करीम जी जेका आयत आहे वला यदुम इला दारुसलाम, इहा सूरह यूनुस जी आयत नंबर 25 आहे, जंहिंजी माना आहे अल्लाह पंहिंजे बाने खे सिधीअ राह ॾे सॾे थो। पर हाय अफ़सोस हिन हॾी, लतीफ़ थो चवे त हाय अफ़सोस हिन हॾी यानी दुनिया जी रंगीनियुनि ऐं रहनाइयुनि जी चमक ऐं चूस सभिनी खे हैरान करे छॾियो आहे। पर सादक त पंहिंजी सुलूक जे राह ते गामज़न आहिनि ई आहिनि। हू दुनिया जे मोह में फासण वारा न आहिनि। हिन बैत में लतीफ़ साईं सचनि सालकनि फ़क़ीरनि जूं वसफ़ूं ॿुधायूं आहिनि जिन सां ज़हनी ऐं रूहानी सुकून मिली सघे थो। न त लतीफ़ मूं जीअं चयो त सही राह खां मंज़िल कहिड़ी बि हुजे, मक़सदु कहिड़ो बि हुजे, पर उनखां नज़र फेराइण वारनि खे वरी हिन बैत में हीअ हिदायत कई त वठियो वंज वाट कंध में फेरज कॾहिं, लोणे फेर लपाट लॻंदई लतीफ़, पंहिंजे मक़सद खां न फिर, पंहिंजी सची राह खां न फिर। जे न त जंहिं महिल ते तो लोणो फेरियो त तोखे लपाट लॻी वेंदी, माना तूं राह भुलिजी वेंदी। जे लतीफ़ जी ॿोली, जे सिंध।